नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर में खबर ॾींदड़ गोसपुर में SSP कश्मीर अमजद अहमद शेख जी हुकुम मूजिब गोसपुर पुलिस के कचे वारे इलाइके में कार्रवाई करे खेरपुर शहर की लुकमान फाटक वारे इलाइके की रवासन 40 सालन की बेवा औरत माई साइमा लाशारी के अगवा थियण खां बचाए वरतो है। राब्तो करण ते SSP कश्मीर अमजद अहमद शेख बुधायो है त माई साइमा लाशारी जो घर वारो कुछ महीना अग फोती वयो हो। बेवा माई साइमा लाशारी चवण आहे त 1 महीनो अग रॉन्ग नंबर ता फोन कॉल आई, जे बाद दोस्ती थी वही, जेका 1 महीने ताईं फोन ते गाल बोल हलन बाद शादी आसरो ॾेई घुरायो वयो आहे। बे पासे पुलिस चवण आहे त गड़ी तेखो जे कचे वारे इलाइके में रहंदड़ तेगानी बिरादरी जी एक अगवा कार टोले माई साइमा लाशारी के धोखे से शादी करण जो आसरो ॾेई अगवा करण जो मंसूबो जोड़ियो हो, जंहिंखे पुलिस जदीद टेक्नोलॉजी की मदद से ॾोहारियुनि जा फोन नंबर ट्रेस करे अहिड़े मंसूबे के नाकाम बनायो वयो आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।